सखर बैराज ते सखर बैराज जेका आहे उहा कॾहिं ठही? सखर बैराज जेका आहे 1932 ईस्वी में ठही। ठीकु है। लॉर्ड वेलिंगटन जो अंग्रेज़ गवर्नर हुयो, ठीकु है, लॉर्ड वेलिंगटन ठाराई 1932 ईस्वी में। हिन में जेकॾहिं वाह जी ॻाल्हि कयूं त हिन में हिकु वाह ऐं 7 कैनाल आहिनि। ठीकु है। हिकु वाह ऐं 7 कैनाल तव्हांखे वधीक इहो यादि रखिणो आहे, एतिरो ख़ासि डिटेल में न ईंदो। ऐं हुनखां पोइ जेकॾहिं हिन जे दरवाज़नि जी ॻाल्हि कजे त दरवाज़ा जेके आहिनि सखर बैराज में 66 आहिनि। ठीकु है। कोटरी बैराज ते अचूं था त कोटरी बैराज जेका आहे 1955 ईस्वी में तैयार थी। जनरल गुलाम अहमद जेका आहे उहा तैयार कराई। ठीकु है। कोटरी बैराज 1955 ईस्वी में सिंध जो जनरल हुयो गुलाम अहमद, त हुन तैयार कराई। ऐं कोटरी बैराज मां 5 वाह निकिरनि था। कोटरी बैराज मां 5 वाह निकिरनि था। उनखां पोइ गिडू जेका बैराज आहे 1962 ईस्वी में सदर अयूब खान तैयार कराई। गिडू बैराज में जेके दरवाज़ा आहिनि उहे 64 दरवाज़ा